1980 खां पहिरियां दुबई सिर्फ़ हिकु रेगिस्तान हुयो, पर दुबई हुक्मरान रुॻो 44 सालनि में दुबई जो नक्शो ई मटाए छॾियो। मोहम्मद बिन रशीद मखदूम मुतहदा अरब इमारात जो हुक्मरान आहे ऐं हिन ई दुबई खे एतिरे घटि अरसे में कामयाबीअ जी मंज़िल ताईं पहुचायो। दुबई सॼी दुनिया में एतिरो मशहूरु थी वियो आहे जो अॼु ताईं केतिरा ई माण्हू दुबई खे हिकु मुल्क सम्झंदा आहिनि। पर असुल में दुबई हिकु मुल्क न पर मुतहदा अरब इमारात जो हिकु शहर आहे। उहो शहर जेको कुझु साल पहिरियां हिकु वॾो रेगिस्तान हूंदो हो। सॼी दुनिया अॼु ताईं दुबई में मौजूदु बुर्ज ख़लीफ़ा खे ॾिसण लाइ दुबई ईंदा आहिनि। What are you trying to do here? What do you want this place to be? I want it to be number one. पर दुबई जो हुक्मरान हिन खे ॾिसी ॾिसी हाणे तंग थी वियो आहे। उन जे लाइ हाणे मोहम्मद बिन रशीद बुर्ज ख़लीफ़ा खां बि हिकु वॾी इमारत तइमीर करे रहियो आहे, जंहिंजो नालो आहे दुबई क्रीक टावर। कंहिं दुबई वटि दुनिया जी सभ खां वधीक बिल्डिंग हुअण जो रिकॉर्ड आहे। अॼु उहा ई दुबई पंहिंजे ई ठहियल रिकॉर्ड तोड़ण वञी रही आहे। चयो वञे थो त दुबई क्रीक टावर खे 2025 ताईं तइमीर कयो वेंदो, जेको 1300 मीटर डिघो जुड़नि खे चीरींदो वेंदो, जॾहिं त बुर्ज ख़लीफ़ा जी ड्रेस सिर्फ़ु 800 मीटर आहे। नाज़रीन, दुबई दुनिया जी सभ खां वॾी कंस्ट्रक्शन साइट आहे, जंहिं जी तरक़ी जी रफ़्तार दुनिया में सभ खां वधीक मञी वेंदी आहे। जॾहिं त 1980 ईस्वी ताईं दुबई हिकु वीरान रेगिस्तान हो, पर हुन खां पोइ दुबई मां तेल निकिरी आयो, जंहिं दुबई जी क़िस्मत ई मटाए छॾी। पर मोहम्मद बिन रशीद हिकु सियाणो ऐं होशियारु हुक्मरान आहे। हिन दुबई खे उतां निकिरण वारे तेल ते गुज़ारो न रखियो, त दुबई जे हिकु अहिड़ो नक्शो ठाहियो जेको टूरिस्ट ऐं ट्रेडर्स खे अट्रैक्ट करणु लॻो। ऐं अॼु दुबई पंहिंजे तेल ते सिर्फ़ु 5% ई डिपेंडेंट आहे। दुबई जी इकानमी जो 95% हिसो टूरिज़म ऐं ट्रेड ते डिपेंड करे थो, ऐं हाणे दुबई दुनिया जो सभ खां वॾो ट्रेडिंग हब बि थी वियो आहे। उन खां पोइ बि दुबई जी 15% आबादी उतां जा अरब आहिनि ऐं 85% आबादी गैर मुल्की आहिनि, जेके दुबई में सिर्फ़ु कमु करण लाइ ईंदा आहिनि। 1970 ईस्वी में दुबई में सिर्फ़ु हिकु वॾी बिल्डिंग हूंदी हुई, जंहिंजो नालो दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे। ऐं अॼु दुबई में टोटल 6665 खां बि वधीक वॾियूं बिल्डिंगूं आहिनि, जेकी जुड़नि सां ॻाल्हियूं कनि थियूं। हाणे अचूं था दुबई जी पुलिस कारुनि ते। दुबई जी पुलिस कनडी गाॾी इस्तेमालु न आहे कंदी। दुबई पुलिस डिपार्टमेंट वटि सुपर कार्स मौजूदु आहिनि, कहिड़ो ऑस्टन मार्टिन 177, ऑडी R8, बेंटली कॉन्टिनेंटल GT, बुगाटी वेरोन, फेरारी FF ऐं लैम्बोर्गिनी वग़ैरह शामिल आहिनि। जेकॾहिं मॉल्स जी ॻाल्हि कई वञे त दुबई मॉल दुनिया जो 3 नंबर वॾो शॉपिंग मॉल आहे, जंहिंमें टोटल 1200 दुकान मौजूदु आहिनि। पाम जुमेरा इंसाननि जो ठहियल सभ खां वॾो आइलैंड आहे, जेको दुबई में मौजूदु आहे। सॼी दुनिया में सिर्फ़ु हिकु ई 7 स्टार होटल मौजूदु आहे, उहो बि सिर्फ़ु दुबई में, जंहिंखे दुनिया बुर्ज अल अरब जे नाले सां सुञाणे थी। मोहम्मद बिन रशीद चाहे पियो त दुबई में डिज़्नीलैंड बि हुजे, जेको अमेरिका में मौजूदु डिज़्नीलैंड खां बि वॾो हुजे, पर डिज़्नीलैंड मोहम्मद बिन रशीद जी रिक्वेस्ट रिजेक्ट करे छॾी, जंहिं ते मोहम्मद बिन रशीद दुबई में डिज़्नीलैंड खां बि वधीक आला तरीन मयार जा इंडोर एडवेंचर पार्क खोलाए छॾिया, जंहिं मां हिकु आहे IMG वर्ल्ड, जंहिं में अंदरि हिकु ई वक़्त में 20,000 माण्हू मज़ो वठी सघनि था। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि मां साबित थी वियो त दुबई जे हुक्मरान जी सोच इन्हनि खां तमामु घणी आहे। अहिड़नि दिलचस्प वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कंदा, त जीअं हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।